सिंध में मकानी चूंडनि लाइ सियासी जमायतनि पारां जोड़ तोड़ ऐं हिमायत लाइ डोड़ डुक जारी है। नौशरो फिरोज़ में पीपल्स पार्टी खे टफ टाइम ॾियण लाइ मुख़्तलिफ़ जमायतनि अॻूणे डिप्टी स्पीकर ज़फ़र अली शाह जी अॻवानी में नौशरो फिरोज़ में इतिहाद ठाहे वरितो आहे। इतिहाद में फंक्शनल लीग, नून लीग, NPP, PTI ऐं PP शहीद भुट्टो ऐं ॿियूं जमायतूं शामिल आहिनि। हर यूनियन काउंसिल ते गॾियल उम्मीदवार बीहण जो फ़ैसिलो। शिकारपुर ज़िले में JUI पारां PP खां रस्ता धार करण बाद दिलचस्प सूरतहाल। सूबाई वज़ीर इम्तियाज़ शेख पारां कामारिया ख़ानदान ऐं सुराज दुरानी विच में जारी इख़्तिलाफ़ ख़त्म करण जी दावा कई है। ॿिन्ही धुरियुनि में ॻड़ी यासीन तालके जी चेयरमैनशिप तां इख़्तिलाफ़ पैदा थिया हुआ। इम्तियाज़ शेख चयो आहे त नाराज़गियूं इख़्तिलाफ़ ॿाहिरि न पर ज़िले अंदरि निबेरिया वेंदा। पीपल्स पार्टी शिकारपुर में हिकु पेज ते आहे, ज़िले मां वॾे मार्जन सां खटींदासीं। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।